नाज़रीन, उस्तादनि जे आलमी रिहाड़े ते दौलतपुर में उस्तादनि खे भेटा पेश कई वई आहे। तकरीब में शिरकत कंदड़ आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया आहिनि। हीउ जेको उस्तादनि जो आलमी ॾींहुं आहे, इहो उन्हनि अज़ीम इंसाननि खे यादि करणु, उन अज़ीम उस्तादनि खे यादि करणु, उनखे सलाम पेश करण जो ॾींहुं आहे, जिन्हनि असांखे असांजे वजूद जे ख़ाली स्लेट ते अलफ़ बे लिखी असांखे सॼी दुनिया जे इल्म सां रोशनास करायो, जंहिंजे करे अॼु असां सॼी दुनिया जे साइंसदाननि, फ़लसफ़िन, तारीख़दाननि, अदीबनि, स्कॉलर्स खे पढ़ी सघूं था, ॿुधी सघूं था, सम्झी सघूं था। उनजे वजूद खां सवाइ असां कुझु बि न आहियूं। ऐं अहिड़ा उस्ताद न सिर्फ़ु कल्ह पर अॼु ऐं सुभाणे बि असांजे हिन धरतीअ ताईं बेशुमार मौजूदु रहंदा, ऐं जेसि ताईं हिन धरतीअ जो वजूदु आहे तेसि ताईं असांजे सिंध में मौजूदु रहंदा, जेके हिन धरती वासियुनि जी ईअं ख़िदमत कंदा रहंदा ऐं धरती वासी हुननि खे मोट में ईअं सलामियूं पेश कंदा रहंदा। टीचर्स डे जे हवाले सां मुंहिंजो प्रोग्राम इहो ई आहे त यकीनन उस्ताद ई आहे जेको तव्हांखे ज़ीरो खां खणी करे हीरो बनाईंदो आहे, ऐं जेकॾहिं तव्हांखे सही गाइडलाइन मिलण वारो हिकिड़ो ई शख़्स हूंदो आहे तव्हांजी लाइफ में, उहो तव्हांजो उस्ताद हूंदो आहे। त उस्ताद जो हिकिड़ो पंहिंजो मक़ामु आहे दुनिया में या पाकिस्तान में बि काफ़ी हुनजो मक़ामु आहे। ऐं मां सम्झां थो त जेको रोल मॉडल आहे, अक्सर नौजवाननि खे रोल मॉडल जेको आहे उस्ताद खे ई करणु खपे, छो जो उस्ताद जॾहिं रोल मॉडल हूंदो आहे त पोइ तव्हां हुनखे फॉलो करण जी कोशिशि कंदा आहियो, ऐं फॉलो करण सां ई तव्हां अॻिते वेंदा आहियो। त आइडियलाइज़ करणु सिखे माण्हू उस्तादनि खे, ऐं आइडियलाइज़ ई रखे। उस्तादनि जे आलमी ॾींहं ते असां सभिनी उस्तादनि खे वाधायूं ॾियूं था ऐं असां उनखे सलाम पेश कयूं था। उस्ताद जी जेका अज़मत आहे उहो असांजे मुआशिरे में इलाही क़दरदान आहे, छो त हू नए नस्ल जी जेका आहे हिकिड़ी परवरिश करे थो ऐं उनखे आला मक़ाम ते पुॼाए थो। ऐं अॼु जेको असांजो ॾियारो आहे साईं अमीर बशीर मरानी जे हवाले सां असां मल्हायो आहे, हू हिकु बहितरीनु असांजे इलाइक़े जो उस्ताद हुयो ऐं असां उन ते फ़ख़्रु कयूं था ऐं असां उमेद कयूं था त इनशा अल्लाह असां जेके उस्ताद आहियूं साईं अमीर बशीर मरानी जहिड़े आला शख़्सियत जे किरदार खे ॾिसी असां पंहिंजी ज़िंदगी उहे ई गुज़ारींदासीं ऐं असां पंहिंजे नस्लनि खे सुधारण लाइ साईं अमीर बशीर मरानी जे वांगुरु ई कोशिशि कंदासीं।